वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद में नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो कयो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी अकेडमी जे मरमती कम जो मुआयनो कयो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी कमांडेंट नेशनल पुलिस अकेडमी के हिदायतूं पिणु ॾिनियूं आहिनि। घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरबियत हेठि एसपीस के पासिंग आउट वक़्त प्लाट ॾियण जो ऐलान कयो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी चयो त पुलिस बैच के आलमी मयारनि मूजिबि तयारु कयो वेंदो। तरबियत हेठि एसपीस के 1 महीने जी तरबियत लाइ चीन मोकिलियो वेंदो। संदसि चवणु हो त एसपीस जी ट्रेनिंग में जदीद घुरिजनि मूजिबि तरबियती मॉडल शामिल कया वेंदा। हुन चयो त ऑफिसरनि जी पेशवराणी सलाहियत ऐं अमली महारत खे वधाइण लाइ क़दम खंया वेंदा। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी इस्लामाबाद में नेशनल पुलिस अकेडमी जो दौरो कयो आहे। घरू वज़ीर मोहसिन नक़वी अकेडमी जे मरमती कम जो मुआयनो कयो। घरू वज़ीर मोहसिन नक़वी कमांडेंट नेशनल पुलिस अकेडमी के हिदायतूं पिणु ॾिनियूं आहिनि।